गॾेल जी मरवान गॾो उन्हें चवण लॻो त मरवान चयो त हाणे इमाम हुसैन खां बैयत करा या हिते जो हिते शहीद। पर ही नफ़सानी दौर आहे। इन दौर में हक़ जो कलमो पढ़ण हर टाइम हुसैनियत, हक़ जी ॻाल्हि चवण हर टाइम हुसैनियत आहे। ऐं जंहिं पासे हक़ आहे उन पासे हुसैन। त मुंहिंजा अज़ीज़, ही अहिड़ो भलारो ऐं मुबारक साहतन वारो ॾियारो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मुंहिंजी उम्मत खे अल्लाह तबारक व तआला हर 8 ॾींहुं ईद नसीब फरमाई। उन ईद में कहिड़ी ईद आहे त करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जुमे जो ॾींहुं न आहे, इहो ईद जो ॾींहुं आहे। पर मुंहिंजा अज़ीज़, उन जे हूंदे बि इंसान गाफ़िल आहे, गफ़लत में रही करे इन मुबारक ॾींहं खे बि ज़ाया करे छॾे थो। ऐं इन में महबूबन फरमाए हिकिड़ी अहिड़ी साथ ईंदी आहे, अहिड़ी घड़ी ईंदी आहे जंहिंमें अल्लाह का बि दुआ रद्द कोन कंदो। एॾी मक़बूलियत जी घड़ी उहा हूंदी आहे। उन घड़ी में रब्बुल आलमीन कंहिंजी बि दुआ, भले गुनहगार हुजे, भले ख़ताकार हुजे, केॾो वॾो भले गुनहगार, उन गुनहगार बाने जी रब्बुल आलमीन उन घड़ी में दुआ क़बूल फरमाईंदो आहे। त मुंहिंजा अज़ीज़, ही मुबारक ॾियारो एतिरो आहे त हिकिड़े ॾींहुं हज़रत सैयदना ईसा अला नबीना अलैहिस्सलाम पाण कंहिं इलाइक़े में वञी रहिया हुआ त सोणे अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम ॾिठो त वॾो खुशहाल इलाइक़ो आहे, वॾा खुशहाल माण्हू वेठा आहिनि। हिन पासे वाटर पिया वहनि, बनियूं पियूं थियनि, फसल साईं बहितरीन लॻा पिया आहिनि। त हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम जॾहिं इहो ॾिठो त रब्बुल आलमीन जो शुक्र आंदई, छो जो अल्लाह जो नबी हर टाइम अल्लाह जो शुक्र ऐं अल्लाह तबारक व तआला जी हमद ऐं सना कंदा आहिनि। त शुक्र अदा कई रब्बुल आलमीन जो त मुंहिंजा मालिक सोना केॾा न ख़ुशकिस्मत माण्हू आहिनि जिन्हनि जे लाइ तूं एतिरो रिज़्क़ ऐं कसीर अता फरमाए। हिननि जे लाइ बनियूं ॿार आहिनि ऐं सावक लॻी पई आहे, सुरहाण लॻी पई आहे, हर तरफ़ का बि हिननि जे मथां को अज़ाब कोन्हे। रब खां दुआ घुरई त मालिक हिननि खे वेतर वधाए। पाण रवाना थी विया। अल्लाह जो कामिल नबी साल 2 सालनि खां पोइ वरी उन इलाइक़े में वापसि आयो त अल्लाह जो नबी ॾिसी करे हैरान ऐं परेशान। साल पहिरीं आयसि, ॾिठमि हिते अल्लाह जो एतिरियूं भलायूं ऐं बरकतूं नाज़िल थियल आहिनि, हिते सावक सुरहान लॻी पई आहे, महराण जो मोती लॻा पिया आहिनि। अॼु वरी साल खां पोइ हिते आयो आहियां त हिते बयाबान देवियूं जंग लॻा पिया आहिनि, का शे जो फसल कोन्हे, का शे, उहे नहरूं जेके वहंजल उहे सभु गैर आबाद थियूं पियूं आहिनि। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम के माण्हू खे सॾु कयो, पुछा के दे ख़बर, ही 2 साल पहिरीं त तव्हां वॾा खुशहाल हुआ, मूं तव्हांजे लाइ इहा दुआ घुरी त मालिक हिननि खे अञा खुशहाली नसीब फरमा, अॼु ही तव्हांजो कहिड़ो हाल थी वियो। त हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम खे फरमाइण लॻा, ए सुहिणा ईसा, असांजे ॻोठ में को माण्हू बि बेनिमाज़ी कोन्हे, असांजे ॻोठ में को बि माण्हू बेनिमाज़ी कोन्हे, सभु जा सभु नमाज़ जा पाबंद आहिनि, सभु जा सभु अल्लाह जो शुक्र ऐं सबर करण वारा बाना आहिनि। पर हे सुहिणा ईसा अलैहिस्सलाम, हिकिड़ो माण्हू आयो ॿिए ॻोठ जो, उहो बेनिमाज़ी हो, उन मञा विज़ू कयो जंहिं वाटर में, उन वाटर मञा विज़ू कई जेको असांजे ॻोठ ॾांहुं रवानो थियो। जॾहिं बेनिमाज़ी जे मुंहुं धोइण सां मुंहिंजा अज़ीज़ एतिरी नहूसत पैदा कई त उहो पाणी असांजे ॻोठ में आयो, उन ॻोठ में अची घुमी फिरी वियो, हलियो। उन पाणी जी नहूसत जे करे अल्लाह तबारक व तआला सॼे इलाइक़े खे गैर आबाद, उन जी नहूसत सां अल्लाह तबारक व तआला सॼे इलाइक़े खे गैर आबाद फरमाए छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़, ही जेका अल्लाह तबारक व तआला नेमत अता फरमाई आहे जुमे जे ॾिहाड़े जी, हे छाजे करे? माण्हू चवंदा आहिनि यार बरसातूं कोन थी पवनि, छाजे करे मुंहिंजा अज़ीज़ वबाऊं अचनि थियूं, असां छाजे करे असां ॾांहुं आज़माइशूं अचनि थियूं?
कॾहिं इहो बि सोचियो आहे, इहो त चऊं था त इहे अलाह जे तरफ़ां कॾहिं पंहिंजे अमलनि तां बि माण्हू गौर करे, असांजा अमल कहिड़ा, त पोइ मुंहिंजा अज़ीज़ उन माण्हूअ जे रुगो मुंहुं धोइण सां हिते न सदी सॼो ॻोठ तबाह, सॼे ॻोठ जे मथां अलाह तबारक व तआला, छो जो मुंहिंजा अज़ीज़ क़ुर गवाह इन शयुनि जो त पहिरीं जेके बि उम्मतूं हूंदियूं हुयूं गुनाह कंदियूं हुयूं, उन गुनाह जी नव सॼी सज़ा उनखे उन टाइम बि ॾिनी हुई। जीअं मच्छरनि जो अज़ाब आयो, माकोड़ियुनि जो अज़ाब आयो, रत जो अज़ाब आयो, जूअनि जो अज़ाब आयो, इहे सभु क़ुर में वाज़िह आहे त हर क़ौम जे मथां जेके आहिनि जॾहिं जॾहिं उन्हनि अलाह जी नाफ़रमानी कई, के भोलड़ा थिया, बांदर थिया, त मुंहिंजा अज़ीज़ जिन बछड़े जी पूजा कई त अलाह ताला उन्हनि खे चयो त हाणे पंहिंजे पाण खे क़तल करियो, हिक ॿिए खे क़तल करियो, वञी कंहिं मैदान में बीहो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं क़ौम खे छॾे वियो अॼो त बाबा तव्हां अलाह जी इबादत कजो, कंहिंजी पूजा वूजा न कजो, अलाह जी हमद सना कंदा रहिजो, ऐं वञा तो अलाह मूंखे सॾु कयो आहे तूर सीना ते, उते वञी करे रब सां, त मुंहिंजा अज़ीज़ उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो, पाण 8 ॾींहंनि जे लाइ वियो, दीदार में ताख़ीर थी, कुझु वधीक ॾींहं बि लॻी हलिया, जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि आयो त इन्हनि पोयां अची करे गऊं जो बछड़ो ठाहे उनजी पूजा करणु शुरू कई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण जेको आहे गज़बनाक थिया, कावड़ कई, त रब्बुल आलमीन सज़ा या ॾिनी, पाण फरमायो वञो हिकिड़े चिटियल मैदान ते, उन चिटियल मैदान ते वञी करे तव्हां हिक ॿिए खे बीहारे पोइ हिक ॿिए खे क़तल करियो, हिक ॿिए खे मारो, क़तल करियो, तव्हांजी सज़ा इहा आहे, जे न तव्हांजे मथां अज़ाब थो अचे। त मुंहिंजा अज़ीज़ हुननि जे मथां असांजे मथां माफ़ी छाजे करे महबूब जे सच, अॼु असांजे मथां जेकॾहिं ज़ना करे अची माण्हू मस्जिद में गुसल करे अची वेही रहे, तॾहिं मुंहिंजे निराड़ ते कोन्हे लिखियल या ज़ानी आहे या केक, अॼु सभई भलायूं जेके बि आहिनि करीमनि जे सदके, महबूबन करीमनि जी करम नवाज़ी आहे, जेके बि भलायूं थियल आहिनि, या चोरी माण्हू करे अची करे केरु लिखियल कोन्हे त बिलानो चोर, जेके बि तकलीफ़ूं माफ़ियूं अलाह ताला जेकॾहिं ॾिनियूं आहिनि त इहे महबूबन करीमनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल अलाह तबारक व तआला अता फरमायूं आहिनि, त पोइ मुंहिंजा अज़ीज़ जॾहिं एतिरी वॾी अलाह असांखे नेमत अता फरमाई आहे त पोइ उनजी नाशुक्री न कजे। उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुर्रतु ऐनी फी सलात, निमाज़ जेका आहे उहा मुंहिंजी अखियुनि जी सदा। त हज़रत सैयदना अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जॾहिं हिन जहान मां रुख़्सती थी त यज़ीद मुल्क जो बादशाह त मुंहिंजा अज़ीज़ उन वलीद खे मोकिलियो, छो जो हाणे पंहिंजो मौज़ू इहो आहे अॼु को त हज़रत इमाम हुसैन जॾहिं मदीने मां हिजरत कई, उन हिजरत जो मौज़ू आहे त मुंहिंजा अज़ीज़ हज़रत वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं हज़रत इमाम हुसैन खे घुरायो गवर्नर हाउस में, पाण फरमायूं त यज़ीद जो हुक्म आयो आहे त इमाम हुसैन खां बैयत वरिती वञे ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे खां बैयत वठी करे उनखे यज़ीद जी बैयत क़बूल कराई वञे, ऐं इहो हुक्म थियो आहे त ताईने जे लाइ तव्हांखे असां घुरायो। हज़रत इमाम हुसैन फरमायो आउं को आम माण्हू आहियां, आउं आम माण्हू कोन आहियां, आउं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो आहियां, आउं जेकॾहिं लिक में बैयत कंदसि सुभाणे माण्हू छा कंदा, ऐं लिक में बैयत कोन कंदसि, बाक़ी बैयत इहा थींदी सरियाम जेकॾहिं ठही, पर इहो सुभाणे ते पाण जेको आहे मामले खे मोखर करियूं था, सुभाणे ॾिसंदासीं जेकॾहिं बैयत करणु खपे या न, छा करणु खपे। इहो थियो मदीने पाक में, इहो थियो मदीने पाक में ॻाल्हि पाण पर सुभाणे ॾिसंदासीं, अॼु बंदि कमरे में वेही करे बैयत करियां, सुभाणे जेको आहे माण्हू अलाए असांजे नाले छा चवनि, बंदि करियां सरियाम वेही करे बैयत थींदी जेकॾहिं ठही त, जेकॾहिं न त पोइ हुन ते ॻाल्हि ॿोल थींदी। त मुंहिंजा अज़ीज़ वलीद जो साईं, छो जो वलीद जेको हो उहो वॾो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गवर्नर हो, पर महबूबन जे बचड़नि सां मोहबत, छो उनखे ख़बर हुई त हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो नवासो आहे जे नवासे खे रसूलुल्लाह पंहिंजनि कुलनि मुबारकनि ते खयो, उहो नवासो आहे जंहिं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करे पाण करीमन पंहिंजी नमाज़ खे डिघो करे, उहो नवासो आहे जेको महबूबन करीमन पंहिंजे रुआब दहन उन जे मुंहुं मुबारक में विधी आहे
تو ان کے مجاہدین خبر ہوئی تھی امام جی کیتری حیثیت ہے کیترو ادب ہے تو ویو تو انہیں سا گڈ جو گڈ جی مروان گڈو انہیں چون لگو تو مروان چيو تو ہانے امام حسین کا بیعت کرا یا تے جو تے شہید اور فرمایا ان اللہ و انا الیہ راجعون تو کہ شرم کون تھی تو یہ نواز رسول جے الفاظ تو کر محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم جا نواسا نہیں انہن سائتے مدینے میں وہی کرے انہیں کے شہید کयो ون مائل بے جو وہ پایا مکایو کون تھی پان فرمایا تو صبر کر صبر سے بہتر ہے تب مجاہدین اتنا حضرت سیدنا امام حسین رضی اللہ تعالی عنہ پان فرمایا لگا تانے یزید فاسق ہے فاجر ہے شرابی ہے اے مجاہدین بد کردار ہے گستاخ ہے بے ادب ہے انہیں جاتے امام حسین کی بیعت انہیں جاتے کئی ویندی ہے جو گناہن کا پاک ہو جے صاف ہو جے شریعت مطہرہ جو پابند ہو جے تو مجاہدین جنا ولید وری خط یزید لکھو تو بابا چمن لگو تو خط یہ آتے تو امام حسین رضی اللہ تعالیٰ نے یہ بیان تو یزید پہ وری مجاہدین نے خط جو جواب دینو پان فرمایا تو امام حسین کے جو بیعت کرے تو ٹھیک ہے جے بیعت ہم تو کرے امام حسین یہ تے شہید کر پان کے جنا ولید کے واپس اجی خط جو جواب دینو پان فرمایا لا حول ولا قوت الا بالله العلی العظیم پان فرمایا لعنت جس منہ تے محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم کے بچڑے جے لائے الفاظ ہیں محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم کے بچڑے جے لائے شیو تو مجاہدی جن حضرت امام حسین رضی اللہ تعالی عنہ محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم کے نواسے تے جدا پان فرمایا تو ہانے تے مگے مدینے میں ہی رہن کونی تو جو گورنر ہنن جو لگل آئے تو ضرور اساں سا ڈاڈ زبردستی بیعت ضرور کرائیندا پان فرمایا ہانے مکے روانو تو تھیا تو مکے میں ڈساں پوتا اتے مکے میں مانو خانہ کعبہ بھی آئے مانو بھی مجھا ہمدردن پان فرمایا تو تے مکے میں ونی تے رسول اللہ جا صحابی بھی وڈا وڈا ویٹلن پون سا مشورو کرے کو جيڪو اللہ جي منشا تھے تو مجاہدین جنا وہ رات آئی تو کریم رسول اللہ علیہ وسلم جو روزے اتر دے مجاہدین عام حاجی جڑا حج کرے واپس موٹندو ہے انہیں جے دل جا کیفیت جے کدا عشق ہوجے اس دل میں کیفیت کو تے کندا چنا محبوب جے روزے کا جدا چڑھی ہے جے ماں پی جے خبر جدا ماں پی کا بھی ودیک محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم جو درد ہے دکھ میں دل میں درد کیندو آئے محبوب کریم صلی اللہ علیہ وسلم جے روزے مبارک امام حسین رضی اللہ